अस्सलामुअलैकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु मां आहियां हिरा अब्बासी। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं हेडलाइंस ते। तहरीक इंसाफ़ इमरान खान ते थियल हमले समेत 4 मुतालबनि ते बदल दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी। PTI अॻवाननि इस्लामाबाद समेत लाहौर, कराची, पिशावर, क्वेटा रजिस्ट्रेशन में भी दरख़्वास्तूं जमा करायूं। जमा करायल दरख़्वास्तुनि में इमरान खान ते हमले, अरशद शरीफ जे क़त्ल, आज़म सवाती जी वीडियो ऐं साइबर मामले जी जांच कराइण जी इस्तदा कई वई। इलेक्शन कमीशन चयो आहे त 15 ॾींहनि अंदरि कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं कराइण लाइ तयार आहियूं। सिंध हाई कोर्ट मकानी चूंडुनि में मुसलसल देर बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। सिंध हाई कोर्ट में मकानी इदारनि जी चूंडुनि में देर ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी। इलेक्शन कमिश्नर सिंध ऐं चीफ सेक्रेटरी अदालत में पेश। सिंध पुलिस ऐं रेंजर्स अदालत खे कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं कराइण लाइ सिक्योरिटी फराहम करण जी ख़ातिरी कराए छॾी। वज़ीर आला हाउस कराची में PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि बोर्ड जी सूरतहाल ऐं इमदादी कमनि बाबति इजलास। वॾे वज़ीर जी ब्रीफिंग। बिलावल भुट्टो ज़रदारी सियारो अचण खां अॻु ॻोठनि में बरसात मुतासिरनि जी मदद जो कमु तेज़ करण जी हिदायत करे छॾी। PP चेयरमैन चयो आहे त जिन इलाइक़नि में अञा पाणी मौजूदु आहे, इहो जल्द निकाल कयो वञे। घरनि जी तामीर जो कमु शुरू कयो वञे ऐं हारियुनि खे ॿिज ऐं भाण फराहम कयो वञे। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में डॉक्टरनि, पैरामेडिकल अमले ऐं लेडी हेल्थ वर्करनि तरफ़ां अॼु बि हड़ताल। OPDs बंदि हुजण सबबि लखे मरीज़ रुली विया। कराची में सरजानी टाउन खुदा जी बस्ती भरिसां क़ाइम रोज़ी ॻोठ में लैंड माफ़िया जे माण्हुनि जी एंटी इंक्रोचमेंट ऐं पुलिस मथां फायरिंग। मुख़्तियारकार एजाज़ चांडियो मारिजी पियो। 2 ॼणा ज़ख़्मी। वाक़िए खां पोइ वॾी तादाद में पुलिस जाइ वारदात ते पहुची वई। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे YouTube चैनल ते। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।